अकरी चौदगी गोठ माड़ी शाख जोरावासी सिटी प्रेस क्लब कोटजी में ज़ुल्मन खां तंग थी मुतासिर रेंजर्स जो रिटायर्ड एहलकार ओशाक मिर्जत मासूम ॿारनि समेत इंसाफ़ जे लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त कुछ महीना पहिरियां असां हबीबुल्ला मिर्जत सां रिश्तो कयो हो ऐं हबीबुल्ला जी न्याणी सां मुंहिंजे पुट जी शादी कराई हुई। गुज़िरियल 2 महीननि खां घर अणबड़नि तां असां छोकिरी खे बि तलाक ॾेई छॾियो आहे। हाणे बासर हबीबुल्ला ऐं उन्हनि जा पुट इकराम इकरार इमरान मिर्जत मुंहिंजी फैमिली ऐं मुंहिंजे जान जा वेरी बणिजी विया आहिनि। मुंहिंजे घर ते बासरनि माण्हुनि कब्ज़ो कयूं वेठा आहिनि। मां दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियां। बासर माण्हुनि जो मूं मथां सख़्त तशद्दुद कयो वियो आहे, जंहिंजी FIR दाख़िल कराइण लाइ अकरी थाणे ते वयुसि त SHO अकरी चौदगी लेटर ॾेई मोटाए छॾियो। SHO अकरी चौदगी यार मोहम्मद भयो बि बासरनि माण्हुनि खां गरी रिश्वत वठी उन्हनि जो विंगारू बणियल आहे। केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो आहे। हुन DIG सखर SSP खैरपुर डॉक्टर समीउल्लाह सुमरो खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। इकरार उन जा 3 पुट आहिनि जन घरनि में घिरी करे मुते हमलो कयो आहे, तशद्दुद कया अथऊं। हीअ ॾिसी सघो था जेको आहे मूं सां जेके हालतूं कयूं अथऊं। मेडिकल रिपोर्टूं ॾिनियूं आहिनि। मेडिकल रिपोर्टूं ॾियण जे बावजूद बि जेको आहे को एक्शन न खयो वियो। NC कटी वई आहे। जेकॾहिं असां बीमार घर में पिया हुजा ड्यूटी करे घर था पहुचूं तॾहिं बि जेको आहे NC कराए संगावती तकरारनि तां जेको आहे अची था ज़बरदस्ती कनि। हिननि जा कम इहे ई आहिनि त जेकॾहिं कंहिंजी चङी छोकिरी ॾिसंदा आहिनि या शरीफ़ ॾिसंदा आहिनि उन जी इज़त लुटण जे लाइ खणी करे ज़बरदस्ती उनखे मजबूर करे ऐं इस्तेमालु कंदा आहिनि। त इन जे लाइ असांखे इंसाफ़ कयो। मुंहिंजा बचा जेको आहे हींअर बेसहारा थी करे घर छॾे करे 4थो महीनो आहे त घर खां ॿाहिरि आहिनि। ऐं जेको आहे मां ड्यूटी कयां थो पियो। मासूम ई 2 ॿार ऐं घरवारी जेको आहे उते वेठी आहे थी उन्हनि सां ज़बरदस्ती दर खां ॿाहिरि न निकिरनि। ज़मीनूं पंहिंजूं ज़र ख़रीद थियल घिटियूं बंदि करे छॾियूं। हाणे घर ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि। जेको आहे घरनि में मारियो अथऊं, कुटियो अथऊं, कुतनि खे मारियो अथऊं, मूंखे तशद्दुद कयो अथऊं। मारे खयो पिया वञनि कमत में खणी करे इनखे ख़तम था कयूं हथियारनि सां बग़ैर हथियारनि जो कोन आहे। सभिनी वटि हथियार हुया। हबीबुल्ला जा पुट इमरान इकराम इकरार ऐं हबीबुल्ला ख़ुदि बि हुयो। उन बि अची करे जेको आहे पुटनि खे चयो त हिते तशद्दुद कयोसि, मारियो न, हणी करे बेहोश करे हिनखे खणी कमत में हली मारियोसि। उते जेको आहे जीअं बि ॿाहिरि खणी विया रोड ते त रस्ते में ईंदड़ वींदड़ माण्हू जेके आहिनि सो बीही विया ऐं ॻोठवाना सभु दाहुनि ते अची निकिता। घरवारी बेहोश थी वञी किरी। इनखे बि धप हयूं कयूं। नंढड़ी हिन मासूम जा वार पटिया अथऊं। हिन ज़ालिमनि जो छा कहिड़ो कसूर कयो आहे जेका हली बि नथी सघे। असां ड्यूटी करण वारा माण्हू हबीबुल्ला पंहिंजे पुटनि समेत मुंहिंजे घर में घिरी आयो हथियारनि सां। उन वटि पिस्टल बि हुया, कुआरियूं बि हुयूं, लठूं बि हुयूं। उन्हनि अची करे मूंखे मारे करे ऐं जेको आहे खयो वञनि पिया त ॿाहिरि वञी करे हिनखे ख़तमु था बिल्कुलु कयूंसि। उन रड़ियनि दाहनि ते जेको आहे उठाणा सभु भॼी आया। रस्ते वारा गाॾियूं झले करे बीही विया। पोइ मुंहिंजी जान बची वई। उतां वरी उहा जेको आहे मां अची करे रिपोर्ट ॾिनी SHO साहिबु अकरी चौधरी खे। अकरी चौधरी हाणे रिपोर्ट लिखी ज़ख़्म बि ॾिठई। ज़ख़्म ॾिसी करे मेडिकल जो लेटर ॾिनई। उहो मेडिकल बि कराई त तूं मेडिकल कराया पोइ जेको आहे तुंहिंजी कार्रवाई कयूं था। उहा ॾिनीमांसि। उन खां पोइ बि जेको आहे हिन को बि एक्शन न कयो। न अॼु ॾींहं ताईं का माण्हू गिरफ़्तार कयो अथई, न मुंहिंजी FIR कई अथई। ऐं उन खां पोइ वरी मां SSP साहिबु खैरपुर वटि पहुतो आहे त बाबा जेको आहे हीअ मूं सां हिकिड़ी पुलिस प्रोटेक्शन जे लाइ कोर्ट जी एप्लीकेशन आहे। हिरासमेंट अॻु में कंदा रहिया आहिनि। उन जे लाइ हीअ दरख़्वास्त आहे त उहा जेको आहे कोर्ट जो लेटर आहे त उन ते बि हिननि जेको आहे मुंहिंजी सपोर्ट का बि न कई आहे। असांखे हक़ इंसाफ़ SSP साहिब खे रिक्वेस्ट इहा ई आहे त असां अची ज़ोरी क़ुरान विझी ॾिनो संग हुनसा है मजबूरी वरी कोई फ़ैसिलो कराई। फ़ैसिले में त मुंहिंजी 6 महीना बि रहंदी। चङे फ़ैसिलो कयो 6 महीना छोकिरी रहंदी त संग बि लहंदी। ऐं जो ओशाक संग न ॾिनो त असांखे 4 लख ॾींदो। हिनजी छोकिरी ओहिड़ो बि न रही। कुल सां 2 महीना रही। असां सां ज़ुल्म कयो, असां सां नाहक कयो, असांजूं बनियूं ज़बत था कनि, असांजा घर था ज़बत कनि। जॾहिं पंहिंजी मजबूरी हथ पूरे क़ुरान करे मूंखे अधु राति जो छोकिरी फसाए वरी हाणे असां खां ॾंढ ॾियो, झांझो ॾंढ ॾियो। अजबली फ़क़ीर जा फ़ैसिला जॾहिं हिननि जी छोकिरी हाराए वई शर्त त छाजो असां ॾंढ ॾियूं, छाजो ॾोह ॾियूं। चङो मथो बि असांजो कोन कयो त हर कोई पंहिंजो पैसे
ते हथियार खड़ी आया पर असां निकिरी आयासीं असांजो मोहम्मद खान जो कोन जो अची वियो असां गई माण्हू जेके हिन ते आया हमलो करे इमरान इकराम इहे ॿई हुया असांजे घरनि ते कब्ज़ो करे नथा ज़ोरी ॾेई छोकिरी असां सां ज़ुल्म न हथ करे जान छुटी वई त हाणे छा जो जॾहिं फ़क़ीर जो फ़ैसिलो बि बने वई छोकिरी शर्त बि हाराए वई त हाणे छा जी असां ते ॾोहा छा जो ॾंडा हा ही 6 महीना रहे हा त हिन जो ॾंड बि लॻे पियो संग बि लॻे पियो जॾहिं 6 महीना छोकिरी न पूरा कया चङे जो फ़ैसिलो न मञे त छा जो असां ते लॻंदी कोर्ट खे न मञो हिते असां ॾे हबीबुल्ला खान ते ॾंडा खयो असां ते नथो भेणनि लाइ बीठो हमलो कयो बीठो हुजे त